नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जामशोरो खां ख़बर ॾींदा हलूं त जामशोरो जे गरीबाबाद कॉलोनी वासण नारी पंहिंजे अमड़ ऐं भाइरनि समेत पीउ जी नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो। जामशोरो जे गरीबाबाद कॉलोनी जी रवासण 16 वरह जी नारी मोमना बुढ़ड़ो पंहिंजे पीरसन अमड़ हलीमा ऐं भाउ हबीब बुढ़ड़ो मासूम भाइरनि हसनैन अली, अहमद अली ऐं मोहम्मद अली बुढ़ड़ो सां गॾिजी साफ़ियुनि आॾो दाईंदे चयो त मुंहिंजो पीउ मवाली क़िस्म जो माण्हू आहे जेको मूं समेत अमड़ ऐं ॿियनि घर भातियुनि ते बिला जवाज़ तशद्दुद कंदो रहंदो आहे। अस्सलाम वालेकुम। वाह, ये मुंहिंजो घर वारो आहे, हीअ मुंहिंजी धीउ आहे, हीअ मुंहिंजी धीउ आहे, नंढी आहे। मुंहिंजे घर वारे ॾिनी आहे पंहिंजे सॻे फुफाट जे पुट खे, हुन खां 6 लख ॾिनी अथई। वरी हाणे मां हिनखे घर वारे खां माना घर निकिरी आई आहियां ॿाहिरि, मुंहिंजा ॿचा पोइ हिते मारिया कुटिया अथई। हीअ मुंहिंजी न्याणी चए थी त मूंखे माना तहफ़्फ़ुज़ खपे। मां बि चवां थी हिन इंसान खां मूंखे तहफ़्फ़ुज़ खपे। हिकु हीअ आहे, हिकु असगर आहे, हिकु आशिक़ कोसो आहे, चौथो अब्दुर्रहमान बुढ़ो आहे, पंजो मारूफ़ आहे, 3 नामालूमनि हथियारनि सां मुंहिंजे पुट ते हमलो कयो हुओ। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे न बचड़े ॿिए नंबर हबीब लाइ सां मदद कनि। SP जामशोरे वारो ॾियाजी आहे, जेके बि आहिनि असां सां मदद कनि। मुंहिंजो नालो मोमना आहे, हीउ मुंहिंजो अबू आहे। हिन मूंसां ज़ुल्म कयो आहे ऐं मां हिकिड़े हंधि ॾिनल आहियां, मूंखे वरी ॿिए हंधि ॾिए थो। पैसनि जी लालच में अची मूंखे ॿिए हंधि ॾिए थो ऐं मुंहिंजे भाउ इनकार कयो त उन ते हमिलो कनि था, मुंहिंजी अम्मी खे था तंग कनि। मुंहिंजो चाचो, मुंहिंजो भाउ, ॿियो हिकिड़ो आशिक़ खोसो आहे, उहो मुंहिंजो पीउ लुकमान बुढ़ो, उहो बि हिन में शामिलु आहे। असांखे तंग था कनि, असांखे पंहिंजो इंसाफ़ खपे, तहफ़्फ़ुज़ खपे। मां अपील थी कयां SP खे, जामशोरे SP खे मुंहिंजी मदद कनि, मूंसां इंसाफ़ कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।